40 सालन जी उम्र में आला तालीम याफ्ता ऐं घटि तालीम याफ्ता में फ़र्क़ु ख़त्म थी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं घटि तालीम वारा माण्हू घणो पैसो कमाईंदा आहिनि। 50 सालन जी उम्र में बदसूरत ऐं ख़ूबसूरती जे विच में फ़र्क़ु ग़ाइब थी वेंदो आहे। जेतोणीकि पंहिंजे वक़्त जी सभ खां वधीक ख़ूबसूरत शख़्स जे मुंहं ते झुरियूं ॾिसण में ईंदियूं आहिनि। 60 सालन जी उम्र में सीनियर रैंक ऐं जूनियर रैंक जी हैसियत ख़त्म थी वेंदी आहे। ऑफिस जो चपड़ासी बि रिटायरमेंट खां पोइ आला ऑफिसर खे सलाम नथो करे। 70 सालन जी ॼमार में नंढे घर ऐं वॾे घर में फ़र्क़ु ख़त्म थी वेंदो आहे। गोॾनि जे दर्द ऐं चेल दर्द जे करे सिर्फ़ु वेहण जी जॻह जी ज़रूरत हूंदी आहे। 80 सालन जी ॼमार में पैसा उन वक़्तु क़ीमत विञाए वहनि था। जेकॾहिं तव्हांजा अकाउंट में किरोड़ियूं रुपया आहिनि, तव्हांजे खीसे में अरबूं रुपया आहिनि, तव्हां पोइ बि सुकून ख़रीद करे कोन सघंदा। 90 सालन जी उम्र में सुम्हण जाॻण बराबरि थी वेंदा आहिनि। जाॻण खां पोइ बि कहिड़ा तीर हणंदा आहिनि। तंहिं करे अॼु खां पंहिंजी ज़िंदगीअ जे हर लम्हे मां लुत्फ़ अंदोज़ थियो। साईं मुंहिंजो अॼु जो मौज़ू तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। इन खां वधीक बहितरीन वीडियोज़ ॾिसण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल आवाज़ जो नातो खे सब्सक्राइब कजो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो, लाइक ऐं कमेंट ज़रूरु ॾिजो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।